गंबट में समाजी तंज़ीम जे सहकार सां इलेक्शन में औरतुनि जे वोट जी अहमियत बाबत सेमिनार कोठायो वियो। जी नाज़रीन, औरतुनि समेत शहरनि वॾे अंग में सेमिनार में शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त औरतुनि जे वोट कास्ट करण में रुकावटूं ख़त्म करे खेनि बराबरीअ जा हक़ ॾिना वञनि। तफ़सील ॾिसूं था किशोर कुमार जी हिन रिपोर्ट में। असां जेको आहे हिन वक़्तु गंबट जे मुराद हाई स्कूल में मौजूदु आहियूं, जिते जेको आहे हिते औरतुनि जो इलेक्शन में हिस्सो वठण ऐं इलेक्शन में वोट विझण जे हवाले सां हिते हिकु सेमिनार थी रहियो आहे। हिन सेमिनार में औरतुनि जे वोट जी अहमियत बाबति जेको आहे हिते मुख़्तलिफ़ मर्तबे फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे शरीक आहिनि, औरतूं बि शरीक आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सेमिनार जो प्रोग्राम जो मक़सदु इहो हुयो त वोट दाख़िल थियण खां वेंदे पोलिंग स्टेशन ताईं वोट कास्ट करण ताईं जेके औरत खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं उन्हनि सभिनी खे ख़तमु करे उन्हनि खे आसान कयो वञे त उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां वोट ॾेई सघनि, जेको उन्हनि जो कानूनी ऐं आइनी हक़ आहे। बिल्कुलु औरतुनि खे राइट आहे त उहे पंहिंजे वोट कास्ट कनि ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जो नुमाइंदो चूज़ कनि। ऐं इन विच में जेके रुकावटूं आहिनि, जीअं औरतुनि खे ख़ौफ़ आहे इलेक्शन वञनि पंहिंजे उन यूनिट ते जिते उनखे वोट कास्ट करिणो आहे, फेयर फ्री इलेक्शन हुजे, फेयर हुजे त आसानी सां औरतूं घर मां अचनि ऐं उते पंहिंजी मर्ज़ीअ जो वोट कास्ट कनि। आहे एतिराम, पर उनमें उन्हनि खे खपे त पंहिंजे सूबाई लेवल ते ऐं क़ौमी असेंबली लेवल ते बि पंहिंजो फार्म भराइनि। जीअं क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली में बि औरतुनि जो आवाज़ु वञणु खपे। अॼु को जेको सेमिनार हुयो उन में हर शइ इलेक्शन जे बारे में ॿुधाई वई हुई त जेके औरतूं आहिनि उहे घणो करे भुलिजण में वोट ग़लति थियूं ॾेई छॾनि। जीअं निशान हिकु जहिड़ा आहिनि त औरत ॿिए ते थी हणी छॾे, वरी पेज खे डबल थी करे त ॿिन्ही पासनि खां मसलो लकी थी वञे, पेज ख़ारिज थो थी वञे। ऐं ॿियो मसइलो इहो बि आहे त अॼुकल्ह छा आहे जो माहौल सियासतदान पैसा ॾेई बि वोट वठनि था। बहरहाल असांखे इन्हनि शयुनि खां परे रहणु घुरिजे। इहा ई अवेयरनेस सां त असांखे पंहिंजो हक़ु आहे, असांखे कंहिंजे दबाव में अची वोट नाहे ॾियणो, असांखे पंहिंजे हक़ सां जेको असांखे सही थो लॻे असांखे उनखे वोट ॾियणो आहे। अॼु जो इहो प्रोग्राम बहितरीनु थियो त कीअं औरतुनि जे लाइ कीअं वोट उहे कनि, वोट कीअं काश्त कराइनि पंहिंजो, ऐं उन्हनि में केतिरी हुजे त जीअं हू सम्झी सघनि त असांजो वोट कीअं थियणु घुरिजे। जी तंज़ीमुनि पारां हिते हिकु सेमिनार कोठायो वियो। हिन सेमिनार में मुख़्तलिफ़ मर्तबे फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ जेके सियासी समाजी माण्हुनि समेत औरतुनि बि शिरकत कई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।